साईं मुझे दोस्त के माइटियारा ॾिसण आया। मां चयोमांसि तू चिंता न कर, जेको भी पुछनी ॾवणो कर जवाब ॿुधाए ॾियनी। माइटियारा आया, साईं छोकिरीअ जो पीउ वेठो, छोकिरे खां पुछई साईं जेका ॿाहिरि कार बीठी आहे, चई साईं मुंहिंजी हिकिड़ी कार हिते बीठी अथव, हिकिड़ी कार मुंहिंजी दिल्लीअ में बीठी अथव, हिकिड़ी कार मुंहिंजी गोल मैदान ते बीठी अथव, हिकिड़ी मुंहिंजी कार बॉम्बे में बीठी अथव, हिकिड़ी मुंहिंजी कार चेंबूर में बीठी अथव। अच्छा साईं, साईं तव्हांजो घर, साईं हिकु घर मुंहिंजो चेंबूर में अथव, साईं हिकु घर मुंहिंजो वाशीअ में अथव, साईं हिकु घर मुंहिंजो कल्याण में अथव, साईं हिकु घर मुंहिंजो अमरनाथ में अथव। अच्छा साईं तव्हांजो पिता साहिब, साईं हिकु पीउ मुंहिंजो दिल्लीअ में अथव, साईं हिकु पीउ मुंहिंजो बॉम्बे में अथव, साईं हिकु पीउ मुंहिंजो औरंगाबाद में अथव। अरे यार तोखे घणा पीउ आहिनि? हिकु पीउ जो पुटु आहे कि सरकारी पुटु आहे? दोस्तों अगर तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हुजे त हिनखे कमेंट कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।